हालाणी भरिसां ॻोठ अली शेर चांग जो रहवासी प्राइमरी उस्ताद निसार चांग नेशनल प्रेस क्लब हालाणी में मीडिया आडो बासर ऐं इरीगेशन अमलदार जे ज़ुल्म ख़िलाफ़ दाहिंदे चयो त मूंखे पंहिंजे वालिद खां 4 एकड़ ज़मीन विरसे में ॾिनी आहे। सर्वे नंबर 554B 559A पर हिकु ॻोठ जो बासर नदीम चांग ऐं वलद मोहम्मद अयूब चांग ज़ाती खाते जी ज़मीन मां वाटर कोर्स कढणु चाहे थो। इरीगेशन जे केनाल अब्दुल रहमान सां मिली करे जेको खून अर्ज़ी कराइणु चाहे थो। हुन चयो त सरकारी वाटर सर्वे नंबर 553 ऐं 858 मां सरकारी वाटर निकितल आहे जेको देह ख़ुदा बख़्श जलबाणी जे 50 एकड़ ज़मीन आबाद करे थो, जंहिं ते नदीम चांग सरकारी वाटर कोर्स ते कब्ज़ो करे वेठो आहे। हुन चयो त सरकारी कोर्स जो नक्शो पिणु असां वटि मौजूदु आहे जंहिं मां को बि सरकारी वाटर नाहे निकितल, जेको UC 9 जे नाले सां आहे। पर अब्दुल रहमान केनाल कूड़ो नक्शो रिश्वत एवज़ ठाहे शेर चांग जे नाले सां वधीक जहिड़ो कराइणु चाहे थो। हुन चयो त मां एडिशनल सेशन कोर्ट ऐं सिविल कोर्ट जंहिंखे पिणु एप्लीकेशन ॾिनी त हुन चयो त हीउ इरीगेशन जो मामिलो आहे। इरीगेशन जा ऑफिसर सरज़मीन ते वञी करे खातेदारनि जी मौजूदगीअ में फ़ैसिलो कनि, पर इरीगेशन खाते वारनि रिश्वत एवज़ न सरज़मीन ते आया आहिनि ऐं न ई वरी कंहिंखे नोटिस ॾिनो, पंहिंजे ऑफिस में हथ ठोकियो नक्शो ठाहे मोकिले ॾिनो आहे। इहो असांखे हरगिज़ क़बूल न आहे। मां ख़ुदि पाण इरीगेशन अमलदारनि खे दरख़्वास्त ॾिनी आहे, पर रिश्वत एवज़ इरीगेशन अमलदारनि अखियूं ॿूटे छॾियूं, असांखे ॿुधण लाइ तयारु न आहिनि। हुन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, इरीगेशन जे वज़ीर, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिनि वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त ख़ुदा र मूं सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।